नाज़रीन, लाहौर हाई कोर्ट दहशतगर्दी जे ॿिनि केसनि में PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे 27 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालती कार्रवाई जा तफ़सील हिन रिपोर्ट में। लाहौर हाई कोर्ट में जस्टिस शहबाज रिज़वी ऐं जस्टिस फारूक हैदर ते ॿधल 2 रुकनी बेंच इस्लामाबाद जे 2 केसनि में इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान PTI चेयरमैन ऐं अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान अदालत आरो पेश थियो। अदालत दहशतगर्दी जे 2 केसनि में इमरान ख़ान जी 27 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। इमरान ख़ान जी स्कैन थियल सही वारे मामले ते वकील चयो त दरख़्वास्त ते सही इमरान ख़ान जी आहे, जंहिं ते अदालत हिदायत कई त दरख़्वास्त ते इमरान ख़ान जी सही हाणे कराए वठो, जंहिं ते इमरान ख़ान अदालत में दरख़्वास्त ते सही कई। वाज़े रहे त इमरान ख़ान तरफ़ां इस्लामाबाद जे 2 केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। अदालत खेसि अॼु 2 वॻे पेश थियण जो हुकुम ॾिनो हो। अदालत चयो त हिफ़ाज़ती ज़मानत घुर्जे त अदालत में मुक़ररु वक़्त ते मौजूदु हुजो। अॼु इमरान ख़ान स्पेशल स्क्वाड सां जमा पार खां रवानो थियो हो। उन मौक़े ते संदसि कारकुननि जो मोचारो अंग गॾु न हो, जॾहिं त खेसि नॉर्मल पुलिस सिक्योरिटी हुई ऐं हू सिग्नल ते बीहंदो हाई कोर्ट पहुतो। ॿिए पासे इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत संगजानी थाणे ते दाख़िल केस में इमरान ख़ान जी अबूरी ज़मानत में 4 अप्रैल ताईं वाद करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज राजा जवाद अब्बास हसन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो ऐं इमरान ख़ान जी अॼु वारी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर